नाज़रीन, नवाज़ लीग और पीपल्स पार्टी विच में NFC और बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम से छेड़छाड़ करण खां सवाइ माशी फार्मूले ते इत्तफ़ाक़ थी वियो आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सदारत हेठि टेक्निकल कमेटियुनि जो इजलास थियो, जंहिंमें तरक़ियाती फंड वधाइण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। सूबा गॾिजी 12 खरब खां वधीक माली वसीला वफ़ाक़ खे ॾींदा। ज़रियनि जो चवणु आहे त सूबा पाणी जा वॾा मनसूबा मुकमल करण लाइ वफ़ाक़ खे इज़ाफ़ी फंड ॾींदा। मनसूबा मुकमल थियण खां पोइ वफ़ाक़ सूबनि खां वरितल फंड वापसि कंदो। नाज़रीन, नवां के एक भेरो ॿीहर अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त नवाज़ लीग और पीपल्स पार्टी विच में NFC और बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम से छेड़छाड़ करण खां सवाइ माशी फार्मूले ते इत्तफ़ाक़ थी वियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सदारत हेठि टेक्निकल कमेटियुनि जो इजलास थियो, जंहिंमें तरक़ियाती फंड वधाइण ते इत्तफ़ाक़ कयो वियो। सूबा गॾिजी 12 खरब खां वधीक माली वसीला वफ़ाक़ खे ॾींदा। ज़रियनि जो चवणु आहे त सूबा पाणी जा वॾा मनसूबा मुकमल करण लाइ वफ़ाक़ खे इज़ाफ़ी फंड ॾींदा। मनसूबा मुकमल थियण खां पोइ वफ़ाक़ सूबनि खां वरितल फंड वापसि कंदो।